अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंध वेब टीवी न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे रिपोर्ट शामिल कंदासीं पीर जो ॻोठ खां असांजे रिपोर्टर मोहम्मद राशिद मंगीअ जी। बहारो शहर में मुसलसल 2 महीननि खां बिजली बंदि हुजण करे बहारे वासियुनि जो पुरअमन एहतजाज। मुज़ाहिरीन जो बिजली बहाल करण जो मुतालबो। वधीक ख़बर मूजिबि बहारो शहर में 2 महीननि खां बिजली बंदि हुजण करे बहारो वासी रोडनि ते निकिरी आया। पुरअमन एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। एहतजाज जी अॻुवाणी ख़ालिद गिलाल, वहीद आरिजो, अख्तियार अली आरिजो, यूनिस आरिजो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि सिंध वेब टीवी न्यूज़ HD सां ॻाल्हाईंदे चयो त वापदारनि असां सां वॾो आज़ार कयो आहे। 2 महीननि खां बिजली बंदि हुजण करे असां परेशान थी विया आहियूं। वापदा वारा गरी रिश्वत घुरनि पिया। असां मंथली बिल बि पियारींदा रहूं था, पोइ बि असांजी बिजली बहाल न पई कई वञे। बिजली बंदि हुजण करे गर्मी ऐं मच्छरनि जे आज़ार सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। हिननि हुकूमत खां ऐं वापदा अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर बहार शहर जी बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं।